रेडियो पाकिस्तान ते मुझे शुरुआती गीतन में हिकिड़ो गीत हो उस्ताद बुखारी जो जंहिंजो मौसीकार उस्ताद फिरोज़ुद्दीन हुयो। तमामु सुहिणो गीत हुन तकरीर कयो साईं, पेश ख़िदमत आहे। रोज़ ककरनि सां गॾिजी, रोज़ ककरनि सां गॾिजी घुमां थो, घुमां थो, घुमां। रोज़ ककरनि सां गॾिजी घुमां थो, पंहिंजे वारनि वॾनि खां पुछो, पंहिंजे वारनि वॾनि खां पुछो। रोज़ ककरनि सां गॾिजी घुमां थो, रोज़ ककरनि सां गॾिजी घुमां थो, पंहिंजे वारनि वॾनि खां पुछो, पंहिंजे वारनि वॾनि।
रेशमी तूल आहे कूरो का खबर ना है छाखे जुआ का खबर ना है छाखे जुआ बात बखमल बदन का पूछो बात बखमल बदन का पूछो सब सांझी शपथ के जुआ गाल गार गिरन का पूछो कतरन संगत जी गुआ थो का रात स्यारे जी रात स्यारे जी ओ रात स्यारे जी पोए पहर जो सीयू करके पवे तो कर जो इश्क उस्ताद बारियों बरा मुझे मन जे मचन का पूछो मुझे मन जे मचन का पूछो रोज कतरन संग